इते मांखे ॿुधाई त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास जारी आहे। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं आईजी शरीक आहिनि। इजलास चीनी वर्कर्स जी सिक्योरिटी जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी पई वञे। क़ौमी सलामती जे इजलास में अहम फ़ैसिलनि जो बि इम्कान आहे, जॾहिं त सऊदी अरब ऐं चीन जे सीड़पकारनि सां थियल गॾिजाणियुनि खां पिणु आगाह कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास जारी आहे। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं आईजी शरीक आहिनि। इजलास में चीनी वर्कर्स जी सिक्योरिटी जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास जारी आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं आईजीस बि शरीक आहिनि। इजलास चीनी वर्कर्स जी सिक्योरिटी जे हवाले सां इजलास में तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी पई वञे। क़ौमी सलामती जे इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। सऊदी अरब ऐं चीन जे सीड़पकारनि सां थियल गॾिजाणियुनि खां पिणु आगाह कयो वेंदो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, एपेक्स कमेटी जो इजलास थे पियो, जंहिंजो मक़सद जेको आहे जेके भी पाकिस्तान में परदेही मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु कनि पिया, उनकी सिक्योरिटी के हवाले सां जेको नओं प्लान आहे उन जी मंज़ूरी ॾिनी वेंदी, गौर कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इन कमेटी की सदारत कंदो। चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं ॿिया आला अमलदार जेके कमेटी जो मेंबर इजलास में शिरकत कंदा। इनमें मुल्क अंदर जेका मजमूई अमन अमान जी सूरत हाल आहे उन जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। जेके भी ऊर्जा एजेंसी इदारा आहिनि उन्हनि तरफ़ां, सिक्योरिटी इदारा आहिनि, उन सां गॾोगॾु घरू मामलो वारी वफ़ाक़ी वज़ारत तरफ़ां भी तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रिया ॿुधाइनि था त हिन इजलास में चइनी जेके शहरी आहिनि उन्हनि जे जेको सिक्योरिटी जे हवाले सां नओं जेको प्लान आहे जा उन जे हवाले सां भी मंज़ूरी ॾिनी वेंदी, उन ते गौर थींदो। वफ़ाक़ी हुकूमत ख़ासि करे घरू मामलनि जी वफ़ाक़ी वज़ारत इस्लामाबाद में जेके परदेही शहरी आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ, उनजे हिफ़ाज़त लाइ नओं सिक्योरिटी यूनिट क़ाइमु करणु वञे पई। इन जे हवाले सां तफ़सील कमेटी में पेश कया वेंदा ऐं कमेटी में उन जी मंज़ूरी बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।